जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। ATV न्यूज़ ख़बर जो सिलसिलो जारी मां तव्हांखे ठरी मीरवा आगाम ख़बर ॿुधाईंदो। ठरी मीरवा में कुछ ॾींहं अॻु नारे मां ठरी मीरवा ईंदड़ शुमाइला दस्तीअ सां पुलिस अहलकारनि तरफ़ां कयल ॾाढाई ख़िलाफ़ दस्ती बिरादरीअ जे माण्हुनि ज़हीर अहमद दस्ती, अकबर दस्ती, नियाज़ हुसैन दस्ती, ग़ुलाम मुस्तफ़ा दस्ती, रमीज़ हुसैन दस्ती ऐं ॿियनि प्रेस क्लब ठरी मीरवा में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त जिन जवाबदारनि नारी शुमेला सां ज़ुल्म कयो आहे उन्हनि खे केफ़र किरदार ते पहुचायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट ग़ुलाम नबी इस्लामी, ATV न्यूज़ ठरी मीरवा।